ज़ुल्म करे वेहनि, गुनाह करे वेहनि, बुरायूं ऐं बेफ़रमानियूं करे वेहनि, इज़ ज़लमू अनफुसहुम, पंहिंजे जानियुनि सां ज़ुल्म कनि, पंहिंजी जान सां ज़ुल्म। इहा ॻाल्हि सम्झण जी आहे। जेको गुनाह थो करे, बुराई जो कम थो करे, बेफ़रमानी जो कम थो करे, इहो पंहिंजी जान सां ज़ुल्म थो करे। जुल्म करना ये गुनाह है, जुल्म से मना की गई है। इस्लाम मना करता है जुल्म करने से। एक जुल्म होता है किसी और पर जुल्म करना, और एक होता है अपनी जान पर जुल्म करना। किसी को बेगुनाह किसी को मारता है, पीटता है, किसी का हक गस्ब कर देता है, किसी के साथ नाइंसाफी करता है, यह जुल्म है। ये क्या है? बोलो, यह जुल्म है। किसी का हक खा गया, किसी के प्लाट पर कब्जा कर दिया, किसी की जमीन को हथिया लिया, किसी की इज्जत पे डाका डाला, किसी को जान से मार डाला, किसी का माल गस्ब कर लिया, ये सारे जुल्म हैं। और रब्बे दुल जलाल ने इरशाद फरमाया, रब्बे दुल जलाल ने फरमाया कि मेरे बंदो, मैंने अपने ऊपर जुल्म को हराम कर दिया है। मैं किसी के साथ जुल्म नहीं करता। मैं रब किसी के साथ जुल्म नहीं करता, और मैं तुमको भी हुक्म देता हूं कि मेरे बंदों पर जुल्म न करो। किसी और के साथ जुल्म करना, किसी और के साथ नाइंसाफी करना, यह कबीरा गुनाह है। और एक होता है किसी और के साथ जुल्म करना, और एक होता है अपनी जान पर जुल्म करना, खुद अपने साथ जुल्म करना। अपने साथ जुल्म करना क्या होता है? जो अल्लाह की बेफरमानी करता है, वो अपनी जान पर जुल्म कर रहा है। जो नमाज नहीं पढ़ता, ये अपनी जान पर जुल्म कर रहा है। जो रोजा नहीं रखता, ये अपनी जान पर जुल्म कर रहा है। माल है लेकिन हज पर नहीं जाता, अपनी जान पर जुल्म कर रहा है। अल्लाह के दर पे हाजिर नहीं होता, ये अपनी जान पर जुल्म कर रहा है। खुदकुशी करता है, यह भी अपनी जान पर जुल्म करता है। हर गुनाह पंजे मथा जुल्म आ, हर बेफरमानी जो कम, हर उहो कम जेका अल्लाह मना कया, उहो कम उहे करण जेको रब मना कया, रब जी बेफरमानी करण, पंहिंजी जान सां जुल्म आ। छो त इंसान जी जान ॾाढी प्यारी शइ आहे। जान प्यारी आहे कि न? छा थो ॾिसी ॿार? जान प्यारी आहे न जी। हिकिड़ो माण्हू लोह तपाए पंहिंजे पाण खे हणे, ईज़ा ईंदो या न? तव्हां छा चवंदो? यार चरियो हाले, छा दीवानो आहे, पाण खे ईज़ाए थो, पाण सां ज़ुल्म थो करे, पाण खे ॾंभ थो ॾिए। हर को उन खे मलामत कंदो, हर को उन खे रोकींदो त इहो पाण सां ज़ुल्म थो करे। छो त ही बाहि सां पंहिंजे जिस्म खे ॾंभी थो। पर जेको गुनाह जो कम थो करे, इहो हुन ॾंभ ॾियण खां वधीक वॾो ज़ुल्म। छो त दुनिया जी बाहि साड़ींदी, उहो फट छुटी वेंदो, कुझु ॾींहंनि खां पोइ फट छुटी वेंदो। पर गुनाह जे एवज़ जेका जहन्नम जी बाहि आहे, ऐं जिते हमेशह दोज़ख जे बाहि में सड़ंदो, इन जे लाइ रब्बुल आलमीन फरमाए त कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। हे ईमान वारो, पंहिंजूं जानियूं बि बचायो, पंहिंजा बच्चा बि बचायो जहन्नम जी बाहि खां। रब जी बेफरमानी न कयो। जे रब जी बेफरमानी कंदव त तव्हां जहन्नम जी बाहि में सड़ंदो। हाणे इन जे बावजूद बि को गुनाह थो करे त ॼण कि पंहिंजे सिर खे जहन्नम में उछलाए।
पंहिंजी जान खे दोज़ख में उछलाए थो। थोरो तवजो सां ॿुधो। हीअं न हिकिड़ो बाहि जो मछ पियो ॿरे ऐं को माण्हू वञी उन बाहि जे मच में पवे, तव्हां छा चवंदो? चरियो आहे या दीवानो आहे, पंहिंजो पाण खे साड़े थो, हर को हुनखे रोकींदो। जेको सजण हूंदो सो रोकींदो। केरु रोकींदो? सजण रोकींदो। जेको दुश्मन हूंदो उहो चवंदो भली सड़े। दुश्मन रोकींदो कोन, उहो ख़ुशि थींदो। प्यारा दोस्तो, तव्हांखे जेको गुनाहनि खां रोके थो इहो तव्हांजो सजण आहे। ऐं तव्हां धिकियूं था दोज़ख ॾे वञो पिया, ऐं तव्हांजे वञण ते जेको ख़ुशि थो थिए पियो उहो दुश्मन आहे, उहो इब्लीस आहे, उहो शैतान आहे, जेको तव्हांखे दोज़ख जूं सलाहूं ॾिए थो, बुराई जूं वाटूं ॾसे थो, उहो दुश्मन आहे। ऐं जेको उन जहन्नम जी बाहि खां बचण जी तव्हांखे सलाह ॾिए थो इहो तव्हांजो सजण ऐं ख़ैर ख़्वाह। ॻाल्हि सम्झ में आई? हा। पोइ जेकॾहिं पंहिंजो पाण खे जहन्नम में उछलाए, इहो पंहिंजी जान सां ज़ुल्म करे थो या नथो करे? जवाब ॾियो। हा। जो निमाज़ नथो पढ़े पंहिंजी जान सां ज़ुल्म थो करे, ॾाढ़ी थो कूड़ाए पंहिंजी जान सां ज़ुल्म थो करे, व्याज थो खाए, रिश्वत थो खाए, परावा हक़ थो गसब करे, मिस्कीननि जा फुरमार थो करे पियो, पंहिंजी जान सां ज़ुल्म थो करे। हा। पोइ हाणे हिकिड़ो माण्हू करे वेठो, पंहिंजी जान सां ज़ुल्म करे वेठो, गुनाह करे वेठो, थी विया ॼाणाई में या अणॼाणाई में, ख़बर हुयसि या बेख़बरी में, गुनाह करे वेठो। हाणे छा करे? छा इन जे गुनाहनि जी माफ़ी जो को गस आहे या न? गुनाहनि जे बख़्शिश जो को रस्तो आहे या न? इन जहन्नम जी बाहि खां बचण जो को रस्तो आहे या न? ॻाल्हि सम्झ में आई? अली जनाब हज़रत साईं सैयद ख़ालिक ॾिनो शाह राज़िक ॾिनो शाह मदज़िल आली खे हिन महफ़िल में शिरकत ते मां ख़ुश आमदीद चवां थो। साईं जा वॾा एहसान जो कुर्ब जा कदम खणी आया। अज़ीज़ानी गिरामी, हिकिड़ो माण्हू पंहिंजी जान सां ज़ुल्म करे वेठो, आया इन जे लाइ मग़फ़रत जो बख़्शिश जो को रस्तो आहे या न? इन दोज़ख जी बाहि खां बचण जे लाइ को गस पंद आहे या न? ॾिसो, हिकिड़ी जेकॾहिं बाहि ॿरी पई आहे त हर को माण्हू चाहींदो त इन बाहि खे उझायूं। पोइ फायर ब्रिगेड वारे खे फोन कंदो, पाणी जो दिलो मट खणंदो, जेका उनजे वस आहर कोशिश कंदो इन बाहि खे उझाइण जी। प्यारा दोस्तो, पंहिंजे गुनाहनि जे करे जेका पंहिंजे मथां असां बाहि ॿारी आहे, रब्बुल आलमीन जल्ल शान खां पुछूं त मुंहिंजा मौला इन बाहि उझाइण जो, इन बाहि खां बचण जो, जेके पंहिंजे जान सां ज़ुल्म करे वेठा आहियूं, इन खां बचण जो को गस पंद आहे या न? रब्बे कायनात इरशाद फरमायो, वलो अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका। ये मुंहिंजा महबूब ॿुधाईं, पंहिंजे उम्मत खे बाख़बर कर, जे पंहिंजे जानियुनि सां ज़ुल्म करे वेठा आहियो, जे गुनाह करे वेठा आहियो, पंहिंजे लाइ दोज़ख जी बाहि भड़काए वेठा आहियो, त उन जे बचण जो रस्तो मां रब थो ॿुधायां। कहिड़ो? जाऊका, महबूब तुंहिंजे दर ते हली अचे। न चयो सुभान अल्लाह, महबूब तो वटि अचनि। जाऊका, तो वटि अचनि। जाऊका, महबूब तो वटि अचनि। बस इहो दर आहे जिते ईंदा त जहन्नम जी बाहि खां बची वेंदा। इहो दर आहे, मुंहिंजा महबूब तुंहिंजे बारगाह में अचनि, तुंहिंजे दर ते अचनि,
तुझे पनारे पवन, तुझे दरबार जी हाज़िरी भरन, तुझी बारगाह में ची पेश थियन। बारगाह में पेश थी, पहुंची विया, बस माफ़ी मिली वेंदी? माफ़ी मिली वेंदी न, अञा अॻिते कुछ हिस्सो रहियल आहे। तुझे दर ते अची फस्तगफिरुल्लाह, पो अल्लाह खां बख्शिश घुरन। महबूब तुझी बारगाह में अची पो चवन मुंहिंजा मौला मूंखे माफ़ कर। जाऊक खां पो फ बाद में महबूब पहिरीं तो वटि अचनि, तुंहिंजे दर ते अचनि, फस्तगफिरुल्लाह, पो अल्लाह खां बख्शिश घुरनि। ॻाल्हि समझो? हाँ। अब लोग कहते हैं कि भाई खुदा तो हर जगह है, हाजिर और नाजिर है, खुदा देख रहा है, सुन रहा है। इन्नहु समीउन करीबुन मुजीबुद दावत, वो करीब है, वो शहरग से भी ज्यादा करीब है, वो सुन भी रहा है, वो देख भी रहा है, वो हमारा रब है, वो हमारा मालिक और खालिक है। वो हमें इतना करीब है कि हमारी जानों से भी ज्यादा वो रब हमें करीब है। अब लोग कहते हैं कि तुम मदीना क्यों जाते हो, रसूल का वसीला क्यों पकड़ते हो? क्या खुदा यहां नहीं सुनता? क्या खुदा यहां नहीं देखता? क्या खुदा यहां तौबा कबूल नहीं करता? अब बाद लोग एतराज करते हैं, भाई एतराज करते हो तो हम सुन्नियों पर क्यों करते हो? तो एतराज करो तो खुदा पर एतराज करो, क्योंकि जाऊ का लफ्ज हमने नहीं कहा, खुद खुदा ने फरमाया। कौन समझे गाल? हाँ, अच्छे सीए सोड़ो कयो था जी, थद तीअं अधु। हाँ, कीअं? जी थद तीअं वध। ॻाल्हि समझो था? भाई को एतराज तो करे तो एतराज खुदा ते करे। जे रब फरमायो आ तो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊ। महबूब बेफरमानी मुंहिंजी कन था, गुनाह मुंहिंजा था कन, बेफरमानियूं मुंहिंजूं था कन, पर अचन तुंहिंजे दर, तुंहिंजे दर ते। एतराज कयो तो असां ते न कयो, खुदा जी ज़ात ते एतराज कयो, ॾस त उन्हें ॾिनो आहे। ॻाल्हि समझ में आई? हाँ, बखुदा खुदा का यही है दर, बखुदा आला हजरत था फरमाए, बखुदा खुदा का यही है दर, नहीं और कोई मफर मकर। जो वहां से हो यहां आके हो, जो यहां नहीं तो वहां नहीं। जो वहां से हो यहां आके हो, जो यहां नहीं तो वहां नहीं। गाल समझ में आई? हाँ। अताऊं ऐं सखाऊं रब जूं हैं, पर वंडजन थियूं मदीने वारे साईं जे दर ते। जाऊ के महबूब तो वटि अचनि, उते अची छा कनि? फस्तगफिरुल्लाह, पोइ अल्लाह खां बख़्शिश घुरनि, पोइ हथड़ा खणनि, मौला हाणे माफ़ी दे, मौला हाणे गदलो आहियां, गुनहगार आहियां, पंहिंजी जान सां ज़ुल्म करे वेठो आहियां, मूंखे माफ़ कर, मूंखे बख़्श कर। दर ते बि आया, माफ़ी घुरियूं, भला माफ़ी मिली वेंदी? पर न, अञा हिकिड़ो शर्त रहियल आहे, वस्तगफर लहुमुर रसूल, ऐं रसूल बि उन्हनि जे लाइ बख़्शिश तलब करे। थोड़ो मां तव्हांजो ध्यानु चाहींदुसि, मुंहिंजी ॻाल्हि खे थोरो ध्यान सां ॿुधजो। हाणे ॻाल्हि हले पई, जे पंहिंजे जानियुनि सां ज़ुल्म करे वेठा आहिनि त महबूब तो वटि अचनि, पोइ अल्लाह खां बख़्शिश घुरनि, पोइ रसूल उन्हनि जे लाइ बख़्शिश घुरे। हाणे ईअं न त अल्लाह ताला ईअं फरमाए हा त रसूल तूं बि उन्हनि जे लाइ बख़्शिश घुर, ॻाल्हि त ईअं पे हली न।
माण्हुनि खे बि रब ईअं चयो त हीअं कयो हीअं कयो, पोइ रसूल खे बि ईअं चवे हा त रसूल तूं बि उन्हनि जे लाइ बख़्शिश घुर, रब ईअं चवे हा न। पर रब तो फरमाए त वस्तगफर लहुमुर रसूल, रसूल बि उन्हनि जे लाइ बख़्शिश घुरे, मर्ज़ी वारो आहे, कंहिंजे लाइ घुरे कंहिंजे लाइ न घुरे। कोन सम्झव ॻाल्हि? हा, जेकॾहिं ईअं फरमाए हा त रसूल तूं बि उन्हनि जे लाइ बख़्शिश घुर, पोइ त ॻाल्हि ज़रूरी थी पवे हा, अल्लाह जो अमर थी पवे हा महबूब जे लाइ, पोइ महबूब उन जे लाइ लाज़िमन बख़्शिश तलब कनि हा, पोइ इख्तियार मुस्तफ़ा न रहे हा। पोइ त जेको बि दर ते अचे हुज़ूर लाज़मी उन जे लाइ बख़्शिश घुरनि हा। पोइ त जेके नजदी आहिनि, वहाबी आहिनि, गारियुनि ॾियण वारा, घटि वधि ॻाल्हाइण वारा, गुस्ताखी करण वारा, सभिनी खे माफ़ी मिलणु खपे हा। छो त अल्लाह ताला ईअं चयो आहे महबूब घुर, इन्हनि जे लाइ बि दुआ घुर, तुंहिंजे दर ते आया आहे। पर रब ईअं न चयो, महबूब हाणे मर्ज़ी तुंहिंजी आहे। मूं ॾस ॾिनो, मूं पंहिंजे मखलूक खे ॾस ॾिनो तुंहिंजे दर ते अचनि, तुंहिंजे दर ते अची बि विया। महबूब हाणे मूंखां माफ़ी बि वरितऊं, फस्तगफरुल्लाह, अल्लाह खां बख़्शिश बि घुरियऊं। हाणे अॻिते महबूब तुंहिंजी मर्ज़ी आहे। हाणे जे तूं बि इन्हनि जे लाइ बख़्शिश घुरी थो त पोइ लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा, रब उन्हनि जी तौबा बि क़बूल कंदो ऐं मथो रहमत जी ख़ैरात बि ॾींदो। ॻाल्हि सम्झ में आई कि न? माण्हू के एतिराज़ कंदा आहिनि, भई जे ईअं ॻाल्हि आहे त पोइ जेके मदीने में वेठा आहिनि उहे त पोइ सभई बख़्शियल आहिनि। हिकिड़ा अहिड़ा गुस्ताख बेअदब बि त आहिनि न जेकी महबूबन करीमन जे ज़ाते बाबरकात जे बारे में हिकिड़ो मुल्ला पियो ते चवे त इन रसूल सां, इन कबर वारे सां असांजो बुग़्ज़ आहे। माज़अल्लाह माज़अल्लाह अस्तग़फिरुल्लाह। हाणे जेको मुसलमान सदाए ऐं ईअं पंहिंजे ज़बान सां चवे त हिन महबूब सां मुंहिंजो बुग़्ज़ आहे, त पोइ बाक़ी उनजो कहिड़ो ईमान रहियो त उहो बि मदीने में पियो आहे। छा उनजी बख़्शिश थी वई? हाँ, ॻाल्हि ॿुधो, बस इहो नुक़्तो आहे सम्झण जो, हुननि में हिन असांजी जमात में फ़र्क़ु कहिड़ो आहे। क़ुरान पढ़नि था पर क़ुरान सम्झनि कोन था, क़ुरान पढ़नि था पर क़ुरान खे सम्झनि कोन था त क़ुरान फरमाए छा थो। तफ़सीर बग़वी खणो, तफ़सीर खाज़िन खणो, तफ़सीर इब्न कसीर जेको हिननि जो आहे उहो खणो, हर तफ़सीर इहा ॻाल्हि लिखी आहे त इते अची जेको उसलूब बयान बदिलियो आहे, वस्तगफर लहुमुर रसूल में बयान जो रंग ढंग रब यकदम बदलायो आहे। हूअं त ॻाल्हि हले पई त हीअं बि कयो, हीअं बि कयो, हीअं बि कयो, रसूल बि हीअं, तूं बि हीअं कर, ईअं न। इते अची ॻाल्हि जो रंग ढंग बदिलजी वियो आहे त रसूल जी मर्ज़ी आहे हीअं करे या न करे। बस जंहिंजे लाइ बख़्शिश घुरियई उन जा वारा नियारिया थी विया, जंहिंजे लाइ बख़्शिश घुरियई उन जे लाइ रहमत जा दर खुली विया। उन जे लाइ रब तवाब बि आहे त रहीम बि आहे। तवाब माना तौबा कबूल करण वारो, रहीम माना घणी बाझ करण वारो, घणी इनायत ऐं घणी मेहर करण वारो। रब मेहर बि उन ते कंदो, मग़फ़रत बि उन जी कंदो जंहिंजे लाइ मदीने वारो ख़ुद बि चप मुबारक चोरी। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। ही अकीदो याद रखो, हिन ॻाल्हि खे पंहिंजे दिल में अंदर विहारियो त जेको गुस्ताखे रसूल आहे उनजी मग़फ़रत कान्हे, जेको बेअदब आहे
उनजी मग़फ़िरत कान्हे। चोर हुजे, धाड़ेल हुजे, लुटेरो हुजे, ज़ानी हुजे, शराबी हुजे, बदकिरदार हुजे, बदआमाल हुजे, मग़फ़िरत जी उम्मीद आहे। जे अची वियो रब जे दर ते माफ़ी वरतई, तौबा ताइब थियो, रब करीम आहे, बख़्शे छॾींदुसि। पर जेको गुस्ताख़ रसूल आहे, मदीने वारे साईं जे शान में बेअदबी करण वारो आहे, इन जे लाइ मग़फ़िरत जी का गुंजाइश ई कान्हे। असांजे फ़ुक़हा ईअं लिखियो आहे, हिकिड़ो माण्हू बेअदब थी वञे, गुस्ताख़ रसूल थी वञे, उहो जेकॾहिं मोटी अचे, माफ़ी वठे, त पोइ उनखे माफ़ी न मिलंदी। छाजे करे त हिन का मामूली गुस्ताखी न कई आहे, हिन अल्लाह जे महबूब खे ईज़ायो आहे, अल्लाह जे ख़ालिक़ अकबर जे महबूब खे ईज़ायो आहे। हाँ, ऐं क़ुरान शरीफ़ में आहे त मुंहिंजा महबूब ये मुनाफ़िक जेकॾहिं न तूं इन्हनि जे लाइ 70 भेरा मूंखों बख़्शिश घुरंदे त बि इन्हनि खे कोन बख़्श कंदुसि। हाणे हिन ते हिकिड़ो मुला पियो तकरीर करे कि भाउ ॾिसो न, तव्हां चओ था रसूल जो इख़्तियार, रसूल जो इख़्तियार, रसूल जो इख़्तियार। अल्लाह ताला तो चए त इन तग़फ़िर लहुम 70 मर्रा, ए मुंहिंजा महबूब जेकॾहिं तूं 70 भेरा बि इन्हनि जे लाइ बख़्शिश घुरंदे, मां रब इन्हनि खे माफ़ न कंदुसि। क़ुरान नस बीठो आहे, क़ुरान फरमाए थो मुंहिंजा महबूब इन्हनि जे लाइ जेकॾहिं तूं 70 भेरा मूंखों माफ़ी वठंदे त बि इन्हनि खे माफ़ न कंदुसि। इहा आयत पढ़ी ऐं चए पियो ॾिसो न, रसूल जो इख़्तियार हुजे, पावर हुजे, त पोइ 70 भेरा थो चवे तॾहिं बि माफ़ी नथी मिले। इहो हुननि जो इतराज़ आहे। ऐं थोरो गौर सां मुंहिंजी ॻाल्हि खे ॿुधिजो। बिला तशबीह, बिला मिसाल, मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ हूंदो आहे। हिकिड़ो माण्हू आहे, घर में आयो त ॾिठई पुट आहे जेको माउ सां विढ़े थो पियो, माउ खे घटि वधि थो ॻाल्हाए पियो, माउ जी बेअदबी थो करे पियो। त पीउ खे कावड़ आई, भरिसां हे माउ जी बेअदबी थो करे, छोरो गुस्ताख़ बेअदब भरिसां, ऐं पीउ डंडो खयो। पीउ डंडो खयो त इनखे पादर हणा, इनखे सेखत ॾियां, जेको माउ जहिड़ी इज़त वारी शइ आहे उन सां ई बेअदबी करे रहियो आहे, इनखे सज़ा ॾियां। जेॾी महिल हुन डंडो खयो त उहा साॻी माउ जंहिंखे उन छोरे ॻाल्हायो पिए, उहा साॻी माउ थी चए न हाणे बसि छॾीसि, माफ़ करीसि, मुंहिंजो बच्चो आहे, छॾीसि, बख़्श करीसि। त हू चवण लॻो त छॾ, मूंखे छॾ, हिन खे पादर ज़रूरु हणंदुसि। तूं न मूंखे 70 भेरा हिन जी सिफारिश कंदीअ त बि कोन क़बूल कंदुसि। तूं 70 भेरा, तूं त माउ आहीं, तुंहिंजे अंदर में ममता आहे, तुंहिंजे अंदर में ममता वारी शफ़क़त आहे, प्यार आहे, तूं हिन कमीने जे लाइ तूं वरी बि सिफारिश थी करीं, पर मूंखे छॾ, मां हिन खे ज़रूरु सज़ा ॾींदुसि, छो त माउ जो बेअदब आहे। जेका ॿी ॻाल्हि हुजे हा तुंहिंजे चवण सां खणी छॾे बि ॾियां सां, पर तुंहिंजी बेअदबी थो करे पियो, हिन खे ज़रूरु सज़ा ॾींदुसि। तूं भली खणी 70 भेरा हिन जी सिफारिश कंदीअ त बि हिन खे कोन बख़्शींदुसि। अब ॻाल्हि सम्झव, मिसाल सम्झो। हाँ, बिला तशबीह। हाणे हिकिड़ो माण्हू आहे जेको मदीने वारे साईं जे शान में गुस्ताखी थो करे, महबूब जे शान में बेअदबी थो करे, रब ॾ मिलियो त हिनखे सज़ा ॾींदुसि। ऐं मदीने वारो रहमत वारो नबी अची वियो, मुंहिंजा मौला बि जहिड़ो तेड़ो त मूं ते कलमो पढ़ियो अथई, खणी बख़्श करीसि, मौला छॾीसि। रब तो फरमाए मुंहिंजा महबूब तूं खणी 70 भेरा चवंदे त बि हिन कमीने खे कोन्हे छॾिणो, छो त ही तुंहिंजो बेअदब आहे, तुंहिंजो गुस्ताख़ आहे। का ॿी ग़लती हुजे हा त छॾे बि ॾियांसि हा, पर जंहिं मुंहिंजे महबूब जी बेअदबी कई आहे हिन खे त मां रब ज़रूरु सज़ा ॾेई छॾींदुसि। ॻाल्हि सम्झ में आई? मदीने वारे साईं जो शान वधियो या घटियो? वधियो या घटियो? रब जो ईअं चवण त महबूब 70 भेरा बि तूं जेकॾहिं हिन जे लाइ बख़्शिश घुरंदे त बि न बख़्शींदोसांसि, इन चवण में महबूब जो शान घटिजे थो या शान वधे थो? ॻाल्हि सम्झ में आई? हाँ, अल्लाह शल बेअदबी खां बचाए, रब शल अदब वारो करे। मुंहिंजे मुर्शिदनि जा मुर्शिद
हजरत पीर कुरैशी साहब रहमतुल्लाह अलैह वे फरमाइंदा हा त भाई जाहिल होवे जट होवे बकरियां दा धनार होवे पर अकीदा सुठा है अकीदा सुठा है अल्लाह ताला इन अकीदे दे सदके करीम में चाहूं को माफ करे तो रब मर्जी वाला है अकीदे दे सदके हिकड़ा आलिम पढ़िया लिखिया है उठ किताबें दे पढ़ी बैठा है पर मेरे महबूब दे शान दा गुस्ताख बेअदब इन दे दोज़खी हुजण में कोई शक ही कोनी है हुन जाहिल मानू उन्हें जे जन्नत जे वजन में शक थी सके तो रब खणी चंगे अकीदे जे करे बख्शे छडेस उन्हें जे जन्नत जे वजन में शक मन खणी रब बख्शेस मता खणी जन्नत में वने उन्हें जे जन्नत दे वजन में शक पर हिन मुल्ला जे जहन्नम जे वजन में कोई शक ही कोने जेको बेअदब जेको गुस्ताख जेको महबूब जे शान में गुस्ताखियों कंदो है अल्लाह ताला शरा अदब जी तौफीक दी गाल समझो था चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल हाणे वरी हिकिड़ो ज़हन में ॿियो ख़्याल अचे थो ज़हन में हिकिड़ो ख़्याल थो अचे त बराबरि गुनहगार आहियूं पर रब फरमाए थो जाऊ का महबूब तुंहिंजे दर ते अचनि हाणे असां में हर हिक खे त पहुच कोन्हे जो मदीने शरीफ़ वञे हर हिक में एतिरी पहुच कोन्हे हर को माण्हू मदीने पाक पहुची नथो सके भला हे वेठो तो इतने मातली में माफी कीअं मिली हाँ अबा निमाज पढ़ंदा आहियो मुंहुं काॾे कंदा आहियो किबले दी जेकॾहिं रब उते मक्के पहुचाए वई निमाज पढ़ो हीअं काबो साम्हूं हुजे न चई सुभान अल्लाह हाँ हीअं काबो साम्हूं हुजे चई त मुंह तरफ हिन काबे जी केॾो मज़ो आ हाँ पर जे उते न पहुतो ही वेठो मातली में ही पर मुंह ओॾे कई चई मुंह काबे ॾे अल्लाह अकबर निमाज थी वई या कोन थी या कोन थी हाँ ओदा भला जे मदीने शरीफ रब खणी पहुचा वई तो वाह वाह जाऊ क थी वई भला जेकॾहिं उते न पहुची सघो ही भली वेठो मातली में हुज बदीन में वेठो हुज पंहिंजे घर में वेठो हुज दिल वारो रुख कर मदीने शरीफ ॾे कुर्ब हिते थी छाजे करे त मुंहिंजा सुहिणा हबीब ही ॻाल्हि समझण जी आहे अकीदो यादि रखण जो आहे महबूब पंहिंजे गुंबद खदरा में हिन साईं जो जसद अंबरी महबूब जो पाक वजूद गुंबद खदरा में आ किथे आ पर रब्बुल आलमीन जल्ल शानो मुझे महबूब के उहो पावर दिनो आ उहा दीद दिनी आ उहो असर अता फरमायो आ जो पूरे जहान के इए था दिसन जिए तरीअ ते सरियां जो दाणो जीअं तरीअ ते सरियां जो दाणो हाणे इहो जेको अक़ीदो रखंदा न त हुज़ूर जन हिते बि आहिनि हुते बि आहिनि इहो अक़ीदो असां अहले सुन्नत जो न आहे हाज़िर नाज़िर जो अक़ीदो कीअं रखबो हाज़िर नाज़िर जो अक़ीदो कीअं रखबो तवज्जो सां समझो हुजूर बनफ्से नफीस गुंबद खदरा में आई महबूब जी निगाह महबूब जी दीद पूरे कायनात में गाल समझो हाँ सुबह जो सिज उभरंदो 12 बजे मंझंदि टाक हूंदी ठीक आ मंझंदि टाक जो सिज किथे हूंदो मथों
ओ चोटी दे मथों सिज हूंदो, तव्हां पाकिस्तान में बीठा आहियो, इहो साॻो सिज तव्हांजे मथों आहे। इहो साॻो ई सिज मंझंदि जे टाइम ते 2 कलाकनि जो फ़र्क़ु आहे, इहो साॻो ई सिज गुंबद ख़दरा जे मथों बीठो आहे। इहो साॻो ई सिज हिंदुस्तान में बीठो आहे। एॾे कलाक जो फ़र्क़ु आहे। असांजे पाकिस्तान में हिंदुस्तान में कलाक जो फ़र्क़ु आहे, बंगाल में अधु कलाक जो फ़र्क़ु आहे, अञा अॻिते वेंदो 2-3 कलाकनि जो फ़र्क़ु आहे। सिज साॻो पंहिंजी जाइ ते बीठो आहे। इहो साॻो सिज असां सिंध में बि ॾिसूं था, पंजाब वारा बि ॾिसनि था पिया, बलोचिस्तान वारा बि ॾिसनि था पिया, सूबे सरहद वारा बि ॾिसनि। सिज बलोचिस्तान में लही कोन आयो आहे, सिज सिंध ॾे लही कोन आयो आहे, सिज हिंदुस्तान ॾे लही कोन वियो आहे, सिज जेको आहे सो अफगानिस्तान में लही कोन वियो आहे। सिज पंहिंजी जाइ ते बीठो आहे। पर हिंदुस्तान वारा था चवनि था सिज असां वटि आहे, सिज जी रोशनी असां वटि आहे। सिंध वारा था चवनि था सिज त असां वटि आहे, रोशनी त असां वटि आहे। अरब वारा चवनि था सिज असां वटि आहे, अजम वारा चवनि था सिज असां वटि आहे। पर ही दुनिया जो सिज ज़मीन जे अध पासे खे रोशन कंदो आहे, अधु ऊंदाहो हूंदो आहे। हेॾे मिसरन असांजे एशिया में, एशिया जे अंदरि या अफ्रीका जे अंदरि रोशनी आहे, त हेठियों हिसो अमरीका वारो ऊंदहि आहे, 12 कलाकनि जो फ़र्क़ु आहे। हे दुनिया जो सिज अधु जहान खे रोशन करे थो, अधु ऊंदाहो आहे। पर मदीने वारो अहिड़ो सिराज मुनीर आहे जो वेठो गुंबद ख़दरा में आहे, पर पूरी कायनात में मुंहिंजे दिलबर नबी जो चलो। ॻाल्हि समझ में आई? हाँ, बाक़ी वरी जे महबूब किथे वञणु चाहिनि, किथे वञणु चाहिनि, कंहिंखे दीदार करणु चाहिनि, पर नफ़्से नफ़ीस वञणु चाहिनि त वञी सघनि था। इहो रब मुंहिंजे महबूब खे पावर ॾिनो आहे। जेकॾहिं चाहिनि मातली में कंहिं ते कुर्ब कनि, कंहिंखे ज़ियारत कराइनि, कंहिंखे अरब में, कंहिंखे अजब में, कंहिंखे शाम में, कंहिंखे रूम में, कंहिंखे फलस्तीन में, हिकिड़े वक़्त में 1000 जायुनि ते अगरि वञणु चाहिनि त वञी सघनि था। रब इहो खेनि पावर ॾिनो आहे। ॻाल्हि सम्झ में आई? हाँ, मुंहिंजा सुहिणा हबीब नफ़्से नफ़ीस किथे वञणु चाहिनि त वञी सघनि था। जीअं हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मुंहिंजो वालिद हज़रत शाह अब्दुर रहीम बीमार थी पिया, साहिब फिराश थी विया, बिस्तर ते पिया आहिनि, बीमारी वधी वई, तकलीफ़ वधी वई। पोइ हिकिड़े ॾींहुं मुंहुं मदीने ॾे करे ऐं सॾड़ो कयूं, या रसूल अल्लाह, तव्हांजी आल आहियां, तव्हांजो बच्चो आहियां, आले रसूल आहियां, सैयद आहियां, मुंहिंजा महबूब। हेतिरा ॾींहं थिया आहिनि, बीमार पियो आहियां, कॾहिं पुछण बि कोन आयो। साईं, जंहिंजो मक़ाम आहे उहो हुजत बि करे सघे थो, जंहिंजी होसि ताईं पहुच आहे उहो हंगल बि करे सघे थो। साईं, जहिड़ो तहिड़ो त तव्हांजो बच्चो आहियां, महबूब तूं केॾो करीम आहीं, बीमारनि खां पुछण वेंदो आहीं, मूंखां पुछण बि न आयो। इथमे मुठड़ी नित जान बलब, ओता खुश वसदा विच मुल्क अरब। इथमे मुठड़ी तोड़े धिकड़े दौड़े खांदड़िया, तेरे नाम ते मुफ्त विकांदड़िया। तोड़े धिकड़े दौड़े खांदड़िया, तेरे नाम ते मुफ्त विकांदड़िया। तेरे बांदियां दी मैं बांदड़िया, तेरे दर्दे कुत्तिया नाल अदब। तमें मुठड़ी नित जान बलब, ओता खुश वसदा विच मुल्क अरब। थमे मुठड़ी तती जोगण थी
जो धार फिरा हिंद सिंध पंजाब ते मार फिरा ओ सुन रुन शहर बाजार फिरा मन यार मिले ओ मन यार मिले के सांग सबब तमें मुठड़ी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह रब शल उआ दर्द वारी दिल जे वो सिक वारो सॾु रब नसीब करे वो सिक मां सॾु करे त ॾिस दर्द मां दाह करे त ॾिस सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह दुनिया में मुझे तुमने जब अपना बनाया है महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना महशर में भी कह देना ये मेरा है दीवाना आ दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना ना आ दिल में तुझे रख लूं क्यों आंख मिलाई थी क्यों आग लगाई थी अब को छुपा बैठे करके मुझे दीवाना अब रुख को छुपा बैठे करके मुझे दीवाना आ दिल में तुझे रख लूं ए जलवे जाना ना आ दिल में सुभान अल्लाह ये सड़ड़ा कई अखिर में गुड़ अची वियस रोई चे तो या रसूल अल्लाह हेतिरा ॾींहं थी विया बिस्तर ते पियो आहियां ओ मुंहिंजा सुहिणा नबी कॾहिं पुछण कोन आयो कॾहिं दीदार न करायो बस ये अखियुनि में ॻोढ़ा ॻाड़ींदे सॾड़ा कंदे सुतो आ जीअं अख लॻी आ त दिलबर नबी जो दीदार नसीब थी वियो ओ यार यंगण ते मुझे आयो केड़ी कया मेहमानी अला यार यंगण ते वो मुझे आयो मुझे सोने हबीब जी जलवा नुमाई थी साईं फरमाइन था बचड़ा अब्दुल रहीम केड़ी तकलीफ थी या रसूल अल्लाह हेतिरा महीना गुजरी विया बिस्तर ते पियो आया हलण खां आजिज़ आया साईं फरमाइन था घबराए न अज तुझा दर्द दूर करण आया आहियो पंजे शफकत जो हथ जो फेरायूं पंजे करम जो हथ जो घुमायूं त काॾे विया दर्द काॾे विया सूर काॾे वियूं बीमारियूं काॾे वियूं अंजायूं ख्वाब में ॾिसे त बिल्कुलु चङो भलो थी वियो आहे साईं पंहिंजी शफकत इनायत फरमाई पो शाह अब्दुल रहीम सोनो फरमाए तो मुझे दिल में ख्याल आयो त एकाश जे महबूब पंजी का निशानी भी मुखे ॾयूं वञन कुर्ब त कयूं दीदार भी करायूं आया भी सही पर एकाश जे पंजी का निशानी मुखे ॾयूं वञन
चे मुझे दिल में ख्याल आयो महबूबन पंजे रुखे ज़ेबा ते हथ मुबारक घुमायो आ हिय सुहारी ते हथ फेरायो त वार मुबारक अची विया साईं फरमाइन था बचड़ा अब्दुल रहीम ही असां पंजी निशानी पंजा वार तोखे ॾयूं था वञो सुभान अल्लाह जब बस अख खुली वही जाखणी दिसा त सारो घर खथूड़े जी खुशबू सा महकी जी वियो हर पासे सुगंध ही सुरहाना दर्द लही विया बीमारियों खत्म थी वियूं दिसा त बिल्कुल नो बनो चंगो भलो आया सोचा पियो त कीअं अॼु करम थियो कीअं मेहरबानी थी आ हाँ पर उ ख्वाब याद आयो तो महबूबन पंजी मेहरबानी फरमाई जेके पंजी निशानी दिनो वार मुबारक नजर ना आयो वार मुबारक नजर ना आयो वरी वठी रुनुस त महबूब त करम कयो पर हाय जो मां उन नेमत मुखे ख्वाब वारी जाहिर नजर ना आई वरी रुनो आया अखन में गोड़ा गाड़े गाड़े वरी जो अख लगी तो वरी दिल भर जो दीदार नसीब थी मुझे दिलड़िया जो दिल भर महबूब मोहम्मद आ रहमत जो पिरी पे कर महबूब मोहम्मद आ अल्लाह ॾियण ते आ वंडो हथ हबीबन जे अल्लाह ॾियण ते आ वंडो हथ हबीबन जे वो सोणो सखी सरवर महबूब मोहम्मद आ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह जेडी मला रोई रोई वरी सुतो आया वरी जो अख लगी आ तो वरी पियो भेरो दीदार थियो साईं फरमाइन था बचड़ा अब्दुल रहीम असां एहतियातन उहे मुए मुबारक तुंहिंजे विहाणे जे हेठों रखे छॾिया आहिनि अख खुली वई वञी विहाणे जे हेठों जो ॾिसां त सुभान अल्लाह उहे ॿई मुए मुबारक रखिया सुभान अल्लाह पो हजरत शाह वलीउल्लाह मोहद्दिस देहलवी साईं लिखे थो पंहिंजे किताब में त उहे मुए मुबारक बाबा साईं जे रहलत फरमाइण खां पोइ मूं वटि रखियल आहिनि हिकिड़नि मौलवियुनि खे एतिराज़ मुलनि जी आदत आहे मिड़ी एतिराज़नि जी ॻाल्हि सम्झो मुलनि जो कमु ई आहे एतिराज़ हा जे एतिराज़ कयूं त ईअं वरी कीअं थींदो ख्वाब में ॾिनो वरी सुजागी में वरी कीअं इहो हूंदो एतिराज़ कयूं मूं चयो बाबा वार मुबारक तो महबूबन अता फरमाया है पोइ हाणे तव्हां विसहो या न विसहो तव्हांजी मर्ज़ी जी भला जेकॾहिं महबूबन जा हक़ीक़ी वार मुबारक आहिनि त महबूबन जो मौजज़ो हुयो जो काढ़े में निकिरंदा त मथां ककर सायो कंदो ऐं हुज़ूर जन फरमायो आहे त मुंहिंजा वार बि मुंहिंजे बदन जो हिस्सो आहिनि जेकी कुल में कमाल हूंदा उहे जुज़ में बि उहे ई कमाल हूंदा जे महबूब जे जिस्म पाक जो हिस्सो आ त पोइ उन ते मथों बि ककर सायो करणु खपे चई त पोइ मूं चयो ईअं बि तजुर्बो कयूं था जेॾी महिल मंझंदि टाक थी उहे मौलवी आलिम बि गॾु थिया ॿी जमायत बि गॾु थी ओॾी महिल हीअं कयो जो गुस्ल कयो नवां कपिड़ा पाता खुशबू लॻाए जंहिं संदूक में उहे मुए मुबारक रखियल हुया उहा संदूक मथे ते रखियमि ऐं हीअं ॿाहिरि निकितुसि न को आसमान में झुड़ हो न ककर हो मैदान आसमान साफ़ हुयो पर जेॾी महिल हीअं उहा संदूक खणी ॿाहिरि निकितुसि त मथो ककर अची विया सायो थी वियो पोइ जंहिं पासे हीअं वञा पियो ताॾे उहे ककर सायो कयूं हलनि पिया जाॾे हलंदो वञा ताॾे ककर हलंदो वञे पोइ सभिनी मञो त वाकई वार मुबारक मदीने वारे साईं जा आहिनि हो जिते कदम रखे सुका सावा थियनि
हले होत तक कर बिसाया कने ओ जिते कदम रखी सुका सावथ यनी हले होत तक कर बिसाया कने ओ वण टिण ऐं अदब चौपाया कने मुझे रहबर जी रफ्तार अजब मुझे मदनी जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह चे हिकड़े भेरे वरी ॿिया माण्हू आयासीं असांखे ज़ियारत करायो मुए मुबारक जी शाह वलीउल्लाह साईं लिखे थो त मूं संदूक वञी खोली हिननि खे ज़ियारत करायां संदूक न खुली ॾाढी कोशिश कयमि पर तालो न खुलियो तालो बि साॻियो कुंजूं बि साॻियूं खोलण वारो बि साॻियो खुले नथो ॾाढी कोशिश कयमि पर तालो न खुलियो ईअं मुंहिंजी दिलि में ख़्यालु आयो मूं उन्हनि माण्हुनि ज़ाहिर जेके आया हुया उन्हनि खे चयो मुंहिंजो तव्हां पाकाई करे अचो पाक थी पहुचो उन्हनि माण्हुनि में हिकिड़ो माण्हू अहिड़ो हो जेको तड़ वारी हालत में जो उहे गुस्ल करे उहो आयो ॿिया नओं वुज़ू करे आया साॻी चाबी तालो खोलियुमि त खुली वियो ओ मुंहिंजा पिरी प्यारा अर्ज करण जो मक़सद इहो आहे त महबूब सोना गुंबद खदरा में आहिनि पर जिते बि वञण चाहिनि बनफ़्से नफ़ीस वञी सघनि था ॻाल्हि सम्झो हाँ जे न तुंहिंजी सिक सची हुजे ऐं मोहब्बत मुंहिंजो सॾड़ो करी त महबूब पंहिंजो दीदार बि कराए ऐं साईं फरमाइनि था मन रआनी फिल मना में फ़क़द रआनी जे ख्वाब में मुंहिंजी ज़ियारत कई ते सचपच मुंहिंजी ज़ियारत कई फ़इन्न शैतान ला यतमस्सल बी शैतान मुंहिंजी सूरत न वठी सघंदो आहे जेकॾहिं ख्वाब में मूंखे ॾिठई त सचपच मूंखे ॾिठई वरी साईं फरमाइनि था मन रआनी फिल मनाम फसौफ यरानी फी यक़ज़ा जे ख्वाब में मूंखे ॾिठो उहो सुजागी में बि मुंहिंजो दीदार कंदो इमाम जलालुद्दीन सुयूती सुहिणो थो लिखे त रायत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नीफन व सबईन मर्रा फी यक़ज़ा सुजागी में हिन अखियुनि सां मूं 75 भेरा मदीने वारे साईं जी ज़ियारत कई न चई सुभान अल्लाह हाँ ये मर्द हुया ये उन्हनि जूं कमायूं हुयूं हाँ 75 भेरा सुजागी में महबूब जी हिन अखियुनि सां मूं ज़ियारत कई आहे वाड़े सुयूती तुंहिंजो शान वाह सुयूती तुंहिंजी कमाई हाँ पर हिकिड़ो मिस्र जो बुजुर्ग थी गुज़रिया हज़रत अबुल अब्बास मरसी रहमतुल्लाह अलैह उन त फरमायो आहे त जेकॾहिं लो हुजिब अन्नी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लहज़तन अन रुयती मा अदित नफ्सी मोमिना अख छिंभण जेतिरो वक़्तु महबूब मुंहिंजे नज़रुनि खां पोशीदा थियनि त उहा घड़ी मां पाण खे मुस्लमान ई न सम्झंदो आहियां हाँ इहे बि मर्द आहिनि इहे बि जवान हुया जिन जूं कमायूं हुयूं ओ मुंहिंजा पिरी प्यारा पोइ मुंहिंजा सुहिणा हबीब जिते बि वञणु चाहिनि त जंहिंखे दीदार कराइणु चाहिनि त कराए सघनि था हाँ ऐं महबूब बनफ़्से नफ़ीस पंहिंजे गुंबद खदरा में ऐं महबूब पंहिंजी उम्मत ते नाज़िर आहिनि ॾिसनि था सभिनी खे ॾिसनि था अल्लाह ताला खेनि खे इहा दीद ॾिनी न रुगे ॾिसनि था पर उन्हनि जी दुरूदनि जा आवाज़ ॿुधनि था छा दुरूदनि जा आवाज़ साईं फरमाईंदा अस्मा सलात अहल मोहब्बती मोहब्बत वारो जेॾीमहिल सलात पढ़ंदो आहे त उन जा आवाज़ मां पाण कंहिंजा मोहब्बत वारे हाँ पर हिकिड़ो माण्हू चवे थो त महबूब कीअं ॿुधंदा अदा ईअं थी नथो सघे कीअं ॿुधंदा असां मातलीमूं सलाद पढ़ूं हुज़ूर मदीने में कीअं ॿुधंदा इहो बि सचो अथव इहो बि सही थो चवे छाजे करे जो ॾिसो न हाणे मोबाइल फोन आहे
मोबाइल फोन तव्हां कन ते रखे ॻाल्हायो था, हिते आवाज तव्हांजा चप चुरनि था। हलो, हिकिड़ो माण्हू वेठो आहे सम्झो त पंहिंजो इस्लामाबाद में, तव्हां वेठा आहियो मातली में। हलो त भाउ उन हलो उते ॿुधो। छा थियो? खमीज़ा हिते फोन में मोबाइल फोन धारींदे कोन धारींदे? हुजे ई हा त तूं निंड न करी आहे, छो त मोबाइल वारनि खे खतरो बि घणो आहे, जेब कतरनि जो। सही हितों मोबाइल में करे थो हलो, इहो आवाज हिन जे चपन मंझां निकितो। इहो आवाज न को तार आहे, न को डोर आहे, न को हिन सां कुझु सिल्क मिलियल आहे। आवाज हितों निकितो इस्लामाबाद में, उन घड़ी उन साॻे माण्हू ॿुधो। पर कीअं ॿुधई? पहिरीं नंबर मिलाई 03000। ठीक आहे, नंबर मिलायई, जेको नंबर मिलायई उन नंबर ते कॉल वई। पर इहा फोन साॻी आहे, 00 लॻाए त सॼे पाकिस्तान खां कटिजी थी वरी सॼी दुनिया सां राब्तो ॻंढी। इते वेठे वेठे तूं लंडन, पेरिस, अमेरिका, मक्को, मदीनो जिते बि ॻाल्हाइण चाहीं त इहा तुंहिंजी मोबाइल सॼी दुनिया में जिते बि ॻाल्हाइण चाहीं जहिड़े बि नंबर ते उते ॻाल्हाए सघे। तारब कोन्हे का तो लफ्ज़ कढियो हलो, हे लाम वाह, हलो 3 अखर। इहे इतों तुंहिंजे चपन मां निकिता ऐं इहे हवा में उॾाणा, हवा में उॾाणा। इहे उॾामी विया वञी इस्लामाबाद पहुता। ओ जे नंबर ते तो डायल कयो न, उन नंबर ते वञी खड़को थियो। हुन जो खोलियो, हुन बटन पंहिंजो ऑन कयो, समझी नी का कॉल आई आहे। सदे जो रखई त आवाज आयो हलो, त मौला फकीर जो आवाज। हाँ साईं किबला सैयद राज़िक ॾिना साईं वेठा आहिनि पंहिंजे दरबार शरीफ ते। फकीर वेठो आहे मातली में। मां हितों जो हलो कयां त साईं उते था ॿुधनि। विच में न को तार आहे, न को साईं मुंहिंजा को राबतो ॻंढियल आहे, न को तार जुड़ियल आहे, पर इहे आवाज़ हवाउनि मां, फिज़ाउनि मां, मींहं पिया वसनि। हींअर थी बारिशूं हुयूं त फोनुनि जा कड़का हुया। वठा साईं दुआ घुरो त मींहुं बंदि थी वियो। विजूं खविणियूं गजगोड़ियूं, पर इहो आवाज़ इन मजो बि उॾाणो पियो। सीअ में माण्हू ॿाहिरि नथो निकिरी सघे। हे लफ़्ज़ कीअं था अचनि मींहं खे चीरींदा वञनि? कोन सम्झ में ॻाल्हि। न को सीउ थो लॻे न को हवा थी रोके न को मींहुं थो रोके न। इहे लफ़्ज़ हवाउनि में उॾामी। हाणे हे मोबाइल जहिड़ो नंढड़ो औज़ार इहो आवाज़ तव्हांजो हज़ारे मेलनि ताईं परे ताईं पहुचाए थो। छा मदीने वारो साईं जेको अल्लाह जो महबूब आहे, साईं छा महबूब ते इहो आवाज़ तुंहिंजो सलातो सलाम जो कोन पहुचंदो? हाँ, पर जेको चए थो नथो पहुचे इहो बि सचो आहे। छाजे करे? छो त वींदो आवाज़ उन जो, काल उन जी मिलंदी, राबतो उन जो जुड़ंदो जे वटि बैलेंस हूंदो। छा बैलेंस हूंदो त राबतो जुड़ंदो। जे न बैलेंस न हुजेसि, अंदर हिकिड़ी झिरकिड़ी वेठी आहे, झिरकी चई तो वटि पैसा कोन्हनि, कोन बि बाबा तुंहिंजो राबतो गंढ कोई कोन। इहो इते पियो मगज़ मारी कर हलो हलो पियो कर, पर तुंहिंजो आवाज़ ॿाहिरि वेंदो ई कोन। हाणे जेके हे भोताड़ इते पिया लॻनि कोन था हुज़ूर ॿुधनि, दस्तगीर कोन थो ॿुधे, वली बुज़ुर्ग कोन था ॿुधनि, इन्हनि वटि बैलेंस हुजे त हिननि जो आवाज़ वञे। असांजो आवाज़ वञे थो छो त असां वटि अक़ीदे जो बैलेंस आहे। अक़ीदे जो बैलेंस आहे, ईमान वारो बैलेंस आहे, इश्क़ रसूल वारो बैलेंस आहे।
महबूब तो ये फरमाया अस्मा सलात अहल मोहब्बती, मोहब्बत वारे जा सलात व सलाम बुधा। गाल तो उहा ही सागी अचे थी, मोहब्बत वारो बैलेंस आहे तो आवाज पहुंचे थो। पर जे मोहब्बत न थस पोइ इते पियो हलो। गाल समझ में आई? हाँ, भला जे बैलेंस न थन तो वो घबराए न, वो इजी लोड कराए न। बाबा जे बैलेंस ना है तो पो फ्रेंचाइज वट वेंबो आ न। बाबा सा मूं वट बैलेंस कोने, मेहरबानी करे मुके बैलेंस दे। मुझा पिरी प्यारा पो वे फ्रेंचाइज जेके हैं अल्लाह दे वलियन जो दरबार, अल्लाह वारन वट वन, खुदा जे दोस्तन, खुदा जे वलियन वट वन त अकीदे वारो बैलेंस इतो मिलंदी। जने अंदर में अकीदो अची वियो, चप तुंजा हिते चुरंदा आवाज गुंबद खदरा में पु। हाँ? अल्लाह अकबर कबीरा, अल्लाह अकबर कबीरा। महबूब के रब वटा पावर मिलियल। अल्लाह तबारक व तआला महबूब के पावर, इया गाल समझण जो नुक्तो आहे। महबूब जेको ॿुधनि था, ॾिसनि था, अल्लाह जी अता कयल कुवत ऐं कुदरत सां, रब जी मशियत, रब जे इरादे सां, रब जे पावर ॾिनल सां मुंहिंजा महबूब सोना सॼी काइनात खे ॾिसी रहिया आहिनि। जेको माण्हू इहो अकीदो रखे त को बि नबी या को बि वली पंहिंजी ज़ाती कुवत, ज़ाती कुदरत, खुदा जे ॾियण खां सवा, खुदा जी अता खां सवा पंहिंजी ज़ाती कुवत रखे थो, इहो ग़लति आहे। असां अहले सुन्नत जो इहो अकीदो ई कोन्हे। असांजो अकीदो इहो आहे त वलियन खे, नबियन खे जेको पावर आहे, कुवत आहे, कुदरत आहे, समात आहे, बिसारत आहे, सभु मुंहिंजे रब जी अता आहे। अल्लाह जे वली नबी सगोरा वठन ऐं उहे वंडन, पोइ हिन खे कहिड़ी तकलीफ़ थी थिए? बादशाह पियो चवे वज़ीर खे, त वज़ीर खे ख़बर मुंहिंजे हथ ते तरीअ ते वार कोन्हनि, हेॾे बि आहिनि, सॼे जिस्म ते वार आहिनि, तरीअ ते कोन। वज़ीर हूंदा आहिनि ख़ुशामदड़ी, ख़ुशामदी। चइजे ॻाल्हि इहा आहे, तूं ही सखी सखावत करे 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 तुझे हथन जा वार खुसी विया आहिनि, घणी सखावत करे। चए भला मां त सखावत कया, तव्हांजे हथनि ते जो कोन्हनि। चइसी तूं ॾींदो ई, असां वरी वठंदा आहियूं। तुंहिंजा ॾींदे ॾींदे खुसी विया, असांजा वठंदे वठंदे खुसी। चए भला हे ॿिया माण्हू जेके उन्हनि जे हथनि ते जो कोन्हनि। चइसी तूं ॾींदो ई, असां वठंदा आहियूं। तुंहिंजा ॾींदे खुसी विया, असांजा वठंदे खुसी। इहे न को अचनि न को वठनि, इहे वरी अरमान जा हथ मलींदा, अरमान जा हथ तरियूं मलींदे मलींदे इन्हनि जा हथनि जा तर बि खुसी विया। मदीने वारो साईं ॾिए पियो, ग़ुलाम वठनि पिया, हे न को अचनि न को वठनि, इहे पिया हथ तरियूं हर्सो जूं मलनि। सल्लल्लाहु अलैहि रसूल सल्लल्लाहु अलैहि रसूल सुभान अल्लाह। तफसीर कुर्तबी थो लिखे, मुझे महबूब जी दरबार में हिकड़ो एराबी आयो, महबूब जे रोज़े अतहर ते भी चए तो या रसूल अल्लाह, असा कुरान पढ़ियोसी, कुरान में लिखियो पियो आ त वलो अन्नहुम
इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक जे पंहिंजे जानन सां जुल्म करे वेठा आहिनि त महबूब जे दर ते अचनि। ए मुंहिंजा सोना नबी आयत पढ़ियम मां भी ॾाढो गुनहगार आहियां, ॾाढो बदकार आहियां। या आयत पढ़ी अॼु तुंहिंजे दर ते आयो आहियां। ओ मुंहिंजा सोना हाणे मूंखे रब खां माफ़ी वठी ॾे। ओ मुंहिंजा महबूब हाणे तूं बि चप मुबारक चोर। ये अखियुनि मां ॻोढ़ा पियो ॻाड़े ऐं महबूब खे सॾड़ा पियो करे। पोइ उते अरबी में 4 बैत पढ़िया अथई। नफ्सिल फिदाउ ले क़ब्रिन अंत साकिनुहु, नफ्सिल फिदाउ ले क़ब्रिन अंत साकिनुहु, फीहिल अफ़ाफ़ व फीहिल जूद वल करम। ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे हिन पाक मज़ार तां मां पंहिंजो सिर घोरे छॾियां, पंहिंजी जान कुर्बान करे छॾियां। इते सखा